रात्रि बारिश जो ख़ास तौर से तलके दौड़ बुछेरी में जो पैजी चुकी ही रस्तन की कंडीशन ॾिठी काफ़ी जो सुर हाल ख़राब पर अस रात ॾींहं खां वठी टाउन ऑफिसर मोहतरम मोहम्मद नवाज़ ज़हरी साहब गड्डा मुस्तक़िल रात का वठी सॼो स्टाफ स्वीपर्स सैनिटेशन स्टाफ बाक़ी जो मिलो इहा कोशिश कई तो असां अज़ादार जो रूट जो क्लियर कयूं इंशाअल्लाह तव्हां ॾिठो हूंदो उहे काफ़ी असांजा साबिक़ा चेयरमैन हाजी बचत ज़रदारी असांजो भरपूर साथ ॾिनो आहे उन कोशिशुनि सां असां जेके गप हुयूं उहो पानी कढायो आहे प्लस उन ते वारी जूं जाली विझराए रूट के असां मुकमिल क्लियर कयो आहे इंशाअल्लाह का बि शिकायत न हूंदी इन हवाले से बुछेरी में अज़ादारनि खे शहरी सिटी में सिक्योरिटी सख्त आहे जुलूस जा जेकी भी रस्ता आहिनि बिल्कुलु सील थियल आहिनि ऐं जेकी भी घिटियूं लगन थियूं उहे कनातूं ॾेई बिल्कुलु सील थियल आहिनि बिल्कुलु सिक्योरिटी जा ऑफिसर आहिनि हिते 200 जवान आहिनि 5 SHO साहब आहिनि SHO वुमेन भी आहे सब सिक्योरिटी में बिल्कुल सख्त है जुलूस बारी जो सालाना जुलूस है अल्हम्दुलिल्लाह इंतजाम तरफा टाउन तरफा बेहतरीन इंतजाम सिक्योरिटी बेहतरीन इंतजाम सफ़ाई के वाले साहब जो मुतालबात हुआ अल्हम्दुलिल्लाह टाउन पूरा कया जो सिक्योरिटी बंदोबस्त सब माशाल्लाह बेहतरीन तरीके से सिक्योरिटी बेहतरीन है सफ़ाई बेहतरीन है अल्हम्दुलिल्लाह अमन अमान है खैर जुलूस